ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा आहिनि कि हाणे तव्हां आत्मा आहियो कि मां हेॾे होॾे भटकण सां छुड़ाइण आयो। हिन समय मनुष्य आत्मा ॾाढो भटकी जीवन में एॾी सारी परेशानियूं, एॾी सारी बीमारियूं, एॾी सारी ॻाल्हियूं अची न त सभु माण्हू सोचनि था हाणे छा करूं। न दुनिया में दिन प्रतिदिन प्रकृति पंहिंजो रूप थी ॾेखारे, बीमारियूं थी अचनि, परिस्थिति थी अचनि, त माण्हू छा करे। ये सभिनि जे मन में प्रश्न हूंदो आहे न कि हाणे अहिड़ी हालत में छा करूं। त जॾहिं हाणे ॾिसो प्रकृति केॾो पंहिंजो अलॻि अलॻि रूप ॾेखारे थी, ऐं पोइ इहा प्रकृति हलचल में ईंदी त मनुष्य आत्मा जो रोटी पाणी कमु आदि कीअं थींदो। त माण्हू त हिन करे हिन समय परमात्मा हिन सृष्टि ते आयो। बाबा चए थो मूंखे पतो आहे हिन समय प्रकृति पंहिंजो रूप ॾेखारींदी। हिन समय अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं जो माण्हू सोच में पइजी वेंदा हाणे छा करूं। पोइ चईंदा आहिनि जेकी भॻवान जी मर्ज़ी। हाणे उहो ई भॻवान निराकार परम पिता परमात्मा असांखे हिन सृष्टि ते इहो ई ॿुधाइण आयो कि हाणे ये दुनिया बदिले थी। हाणे ये दुनिया बदिले थी। अगर सभिनि जी बुद्धि में ये ॻाल्हि वेही रहे, प्रकृति रूप थी ॾेखारे, एॾा सारा माण्हू आए दिन बीमार था थियनि, कोई शरीर थो छॾे, काथे छा थो थिए, माण्हू मुंझी आहिनि। लेकिन अगर सभिनि जी बुद्धि में ये ॻाल्हि वेही रहे कि हाणे दुनिया बदिले थी, हिन नर्क खां पोइ स्वर्ग अचण वारो, त ये सभु ॻाल्हियूं जो थींदियूं आहिनि असां मुंझंदासीं। भॻवान त पहिरीं असांखे ॿुधायोसीं कि हाणे दुनिया खे परिवर्तन थियणो आहे त सभु हिन दुनिया में जो बि कुझु आहे उहो ख़तम थियणो ई आहे। असां चईंदासीं न थिए, ये छा थो थिए, ईअं छो थो थिए। भले गवर्नमेंट केतिरा बि प्रयत्न करे, भले कोई केतिरो बि प्रयत्न करे कि ईअं न थिए, लेकिन ईअं थी न सघे। हाणे सृष्टि खे परिवर्तन करण जो समय अची वियो आहे न। ॾिसो बाबा चए थो हाणे ॾिसी धरती बि असांखे खाराए ॿुढी थी वई आहे। घर में बि माउ पीउ ॿारनि खे पैदा कंदा आहिनि, पालदा पोसदा, वॾा कॾहिं ॿुढा थींदा आहिनि न, त चईंदा आहिनि न बसि हाणे असांखां नथो थिए। त उहा सृष्टि ते बि प्रकृति बि त ॿुढी थी वई आहे न। 50 साल खां ये धरती असांखे एॾो कुझु ॾे थी, अलॻि अलॻि चीजूं खाइण लाइ ॾे थी। ये हवा असांखे सांस जे लाइ, पाणी शरीर जे लाइ, पर हाणे सभु बि ॿुढा थी विया आहिनि। असां बि हिननि सां बुरो व्यवहार कयो आहे न, त इहा बि हाणे कीअं असांखे साथ ॾे। त बाबा चए थो हाणे जॾहिं बि प्रश्न उठे न भई हाणे छा करूं, कीअं करूं, भई हिकु सां त नथो थिए, पूरी दुनिया जो ई अहिड़ो हाल आहे न। त अहिड़े प्रश्ननि खे फुल स्टॉप लॻाइण लाइ सदा छा यादि रखंदो, ये दुनिया बदिले थी। हाणे नर्क खां स्वर्ग अचण वारो। हाणे इहा पुराणी दुनिया खे परम पिता परमात्मा बदिली करे नई दुनिया ठाहिणा आहिनि। त ख़ुशी जी ॻाल्हि आहे न। पुराणो घर केसि ताईं पुराणे घर में माण्हू रहंदो, आख़िर त पुराणो घर बि पुराणो थी वेंदो, टुटी वेंदो, उहो सुख न ॾींदो न। त उअं ई आहे दुनिया बि पुराणी थी वई आहे, प्रकृति बि पुराणी थी वई, त सम्झो शरीर बि पुराणा थी।
माण्हू चए थो न असां त पहिरियों ॾाढो कमु कंदा हुयासीं, पहिरियों केॾो कुझु कंदा हुयासीं, हाणे त थिए नथो। त शरीर केसिताईं जवान थोड़ी रहंदो। हाणे कोई नंढो ॿार चए मां वॾनि जो कमु करां, थी सघंदो। हाणे जीअं जीअं उमिरि वधंदी ॿियो बीमारी एॾी थी वयूं आहिनि त शरीर साथ नथो ॾे। त जेतिरो बि साथ थो ॾे, अगरि असां हुनजो हुन रीति हुनखे कम में लायोसीं त समझदारी जी ॻाल्हि आहे न। अगरि असां जबरदस्ती हुन शरीर खां उहो ई कमु कराईंदासीं जीअं पहिरियों शरीर द्वारा कंदा हुयासीं, त शरीर खे हाणे ओड़ो रोटी पाणी, ओड़ो प्रकृति मौसम आदि आहे त कीअं असांजो शरीर साथ ॾींदो। त माण्हू बस हिक ई ॻाल्हि खे पकड़ी आहिनि, सभिनि खे ॾिसनि नथा। कोई बीमारी खां पोइ त शरीर वैसे ई कमज़ोर थी वेंदो आहे, हिकु बार बीमारी लॻती आहे त। पर माण्हू चए थो न मां त उअं ई कमु करां, पोइ टेंशन थो करे मूंखां हाणे कमु नथो थिए। अरे हिन में टेंशन करण जी छा ॻाल्हि, जेतिरो थिए थो ओतिरो करो। भई आख़िर बि त शरीर आहे, अॼु न त कल्ह ख़तमु थींदो ई सही, पर जेतिरो बि हले थो हुनखे हुन रीति हलाए करे जेको बि असांजो पार्ट आहे हिन सृष्टि ते, हिन शरीर में सुठी रीति ख़ुशी ख़ुशी सां वजायूं त सुठो आहे न। माण्हू चए थो न असां त उअं ई कमु करो, पोइ उअं ई कमु करो, शरीर खां पुॼे नथो, पोइ बीमार थी वेंदो, पोइ ॿियनि जे मथां बोझ। त बाबा ॾिसो केतिरी सहज ॻाल्हि आहे, लेकिन एतिरी सहज ॻाल्हि बि मनुष्य आत्मा सम्झी नथो सघे। पोइ टेंशन थो करे कि असांजो शरीर हले नथो, छा करूं, त न त छा थी। भई नंढो ॿार ईअं चए थो हुनखे चऊं, हुनखे सम्झायूं, पर वॾा ॿार एॾा समझदार थींदे हुए बि हीअं ॻाल्हियूं चईंदा, पोइ हुननि खे सम्झाईंदासीं त चईंदा इहे त नंढा असांखे छा सम्झाईंदा, हिननि दुनियादारी थोरी ॾिठी आहे, पोइ ईअं चईंदा। पर इहे त समझ जी ॻाल्हि आहे। भई प्रकृति ॾिसो, पहिरीं जहिड़ी प्रकृति आहे, पहिरियों जहिड़ो खाइण पीअण आहे, पहिरियों जीअं सभु मिली जुली करे हलंदा हुया, ख़ुशी आहे। पहिरियों जीअं बीमारियूं पहिरियों एतिरी त न थींदी हुई न, हाणे त आए दिन कुझु न कुझु बीमारी थिए थी। त शरीर बीमारी खां पोइ त वीक थी वेंदो आहे न, हुन खां पोइ खाइण पीअण घटि थी वेंदो आहे, पोइ ज्यादा सोचदा आहियूं। त हे सभु ॻाल्हियूं तो सोचो, हिन में नंढो वॾो छा न, हिन में नंढो वॾो छा, इहा नॉर्मल ॻाल्हि आहे। तव्हां सोचो असां कमायूं, एॾो कमु करूं, धंधो करूं, एतिरी महिनत करूं, पैसा कमायूं, पर उहे ई पैसा तव्हां डॉक्टरनि खे ॾियो, हुन ई पैसनि सां तव्हां पंहिंजे घर गृहस्थी में रही करे सुख न वठो। माण्हू अॼु धन कमाए थो, छो थो कमाए, जीवन में सुख शांति ख़ुशी सां रहो। पर तव्हां धन त कमायो था, लेकिन तव्हांजे जीवन में सुख शांति ख़ुशी आहे, तव्हां पंहिंजे घर वारनि खे थोरो टाइम बि नथा ॾेई सघो, हुननि सां मिली जुली करे ख़ुशि नथा रही सघो, त फ़ाइदो छा आहे एतिरो कमाइण। अॼु एतिरी सी ॻाल्हि मनुष्य आत्मा नथो सम्झे, त चए थो असां त इहे छा सेखारींदा असांखे, सिर्फ़ कमाइण ई समझदार थोड़ी थींदो न, पैसो तो कोई भी कमाए सकता। आज पैसो कमाइण में मेहनत लगती है, कूड़ पाप भ्रष्टाचार करो माण्हू हिक ॾींहं में पैसो कमाए छॾियो, लेकिन हुन पैसे सां सुख शांति ख़ुशी वारो जीवन जियो, इहो केरु नथो करे। अॼु माण्हू छा थो करे, सॼो ॾींहुं पैसो 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 थो कमाए, कर्ज थो वठे, लोन थो वठे, पोइ टेंशनियूं थो करे, पोइ घर वारनि खे डांटे थो, उल्टो सुठो चए थो, हुन गुस्से जी ॻाल्हि, पोइ गारियूं थो ॾे, उल्टो सुठो ॻाल्हाए थो, ख़ुशी न आहे। अहिड़े पैसे की घर वारा बि छा कंदा। त बाबा चवनि था कि हाणे ये सम्झ ॾाढी ज़रूरी आहे हिन समय मनुष्य, ये ज्ञान ई त आहे न।
सिर्फ पढ़ाई करण, पैसो कमाइण, सुठी नौकरी धंधो करण, शादियूं करण, ॿार पैदा करण, ये सब त जानवर भी कंदा न। जानवर भी पंहिंजो घर महिनत सां ठाहींदा आहिनि, भले उहो कमाईंदा न आहिनि, लेकिन पंहिंजा ॿार पैदा कंदा, उन्हनि खे पालदा कंदा, त बि केॾा ख़ुशि रहंदा आहिनि न। कम से कम वो खुश त रहंदा आहिनि, मस्ती में मस्त रहंदा आहिनि। त बाबा चए थो लेकिन मनुष्य आत्मा ॾिसो, मनुष्य आत्मा हिते एतिरो कमाए कमाए पैसो एतिरी महिनत तो करे जो पैसे सां सुख नथो वठी सघे। पैसो कमाईंदे कमाईंदे शरीर बीमार तो थी वञे, बुढो तो थी वञे। पैसो कमाईंदे कमाईंदे माण्हू शरीर तो छॾे छॾे। त गृहस्थी छो ठातो न, या गृहस्थी छो ठातो? अकेलो ही कमायो, खायो पीओ, ऐश करो। छो छा थींदो अगरि असां इन में ई लॻल पिया हूंदा आहियूं न, त जेका असांजा घर गृहस्थी वारा हूंदा आहिनि हुननि जो त वीचार हलंदो हूंदो न, पोइ तव्हां भले केतिरो बि कमायो, लेकिन घर गृहस्थी वारनि खे सुख नथा रही सघो, शांती नथा रही सघो, हुननि सां मिली जुली करे नथा रही सघो, त हुननि जा त वीचार हलंदा हूंदा न। त हुननि जा अहिड़े वीचारनि सां तव्हां धंधे में बि अॻियां न वधी सघंदा आहियो, ख़ुशि न रही सघंदा आहियो। हिन करे बाबा चए थो ये सम्झो कि असां कोई भी कर्म करो न, अहिड़ो कर्म करो जिसां मां बि ख़ुशि ऐं मूंसां साथ रहण वारा बि ख़ुशि, संतुष्ट हुजनि, कोई किटपिट न हुजे, तॾहिं असां जीवन में सुख शांति सां रही सघंदासीं। तॾहिं त माण्हू शौक़नि में शादी करे थो, गृहस्थी ठाहे थो, ॿार पैदा करे थो, लेकिन ॿार पैदा करे थो पोइ हुननि सां मिली जुली करे रहण, ॿारनि खे सम्झण, उनखे उन रीति पालना ॾियण, हीअ त हुनमें सम्झ आहे ई न। अॼु ॿारनि खे माण्हू कीअं बि करे डांटे थो, उल्टो सुल्टो चए थो, पर ॿारनि सां बि प्यार सां ॻाल्हाइणो खपे, उन्हनि खे बि इज्जत ॾियणी खपे। अॼु माण्हू पंहिंजे ॿार सां ईअं ॻाल्हाईंदो, कल्ह उहो पंहिंजे ॿारनि सां ईअं ॻाल्हाईंदो, त इहा रीत ठही वई आहे। बाबा हिन ई रीत खे त कट करणा आहे न, त ही कलयुगी मत आहे। हिकु ॿ ॿुधायो, हुनखे डांटो, उल्टो सुल्टो ॿुधायो त सुधरी वेंदो, हीअं चईंदा आहिनि। हिकु डांट ॾियोसि, हिकु मार ॾियोसि, हिकु अख ॾेखारे त सुधरी वेंदो, हीअ कलयुगी मत आहे, रावण जी मत। लेकिन परमात्मा असांखे हाणे सुठी मत ॾियण आयो, जिसां असां पंहिंजे जीवन में सदा सुख शांती ख़ुशी सां रहूं, हिक ॿिए खे प्यार ऐं रिगार्ड ॾे। हीअ थोरी इहे नंढा आहिनि, कुझु न करे सघंदा, हुननि खे सिखायो, प्यार सां ॻाल्हायो। तव्हां बि त नंढा हुया, सिखी सिखी करे वॾा थिया आहियो न, त असांजी सुठी सोच हुननि खे अॻियां वधाईंदी आहे। फिर बाबा चवनि था कि सदा मुंहिंजी हाणे परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हली करे असां हिन दुनिया खे स्वर्ग ठाहे सघंदा आहियूं। पहिरियों त दुनियादारी वारनि जी मत छा चईंदी, हिनखे डांटो मारो उल्टो सुल्टो चओ त हुन सां त नर्क थियो आहे न। लेकिन हाणे असांखे परमात्मा पंहिंजी ऊंची श्रेष्ठ मत ॾेई करे असांजा बोल कर्म सुधारे करे असांखे शिक्षा ॾेई करे और चए थो हाणे हुन रीति ॻाल्हायो, सोचो, कर्म करो, पोइ ये दुनिया स्वर्ग ठहींदी। अॼु हिन दुनिया खे नर्क कंहिं ठातो? असां ई ठातो आहे न। अगरि ॾिसो, अगरि असां लड़ाई झगड़ो न करूं, डांटो मारो न, घर गृहस्थी में शांति सां सुख शांति सां ख़ुशी सां रहूं, त तव्हांजो घर स्वर्ग न थी वेंदो। काथे काथे माण्हू वेंदा आहिनि, चईंदा आहिनि उते त ॾाढो स्वर्ग पियो लॻे, ॾाढी शांती हुई, ॾाढो ई सुठो पियो लॻे। हुतां जा माण्हू ई
जाते भी जंहिं भी जगह ते तव्हां विया हूंदा हुतां जा माण्हू ई हिक ॿिए जे लाइ सुठो सोचदा हूंदा, सुठो ॻाल्हाईंदा हूंदा और सभु सोचदा हूंदा ये जगह ॾाढी सुठी आहे, हिते फालतू ॻाल्हियूं न करो, आनंद वठो, सुठी सुठी ॻाल्हियूं करो, त असां पंहिंजे घर खे बि ओहिड़ो ठाहे सघंदा आहियूं। ॿियो बाबा हाणे चवनि था कि हाणे मां हिन सृष्टि ते अची करे तव्हां आत्माउनि खे 21 जन्मनि जो वरितो ॾियणो आहियो। परमात्मा असांखे 21 जन्मनि जो वरितो ॾियणो आहियो, अर्थात परमात्मा जो सम्झ ॾियनि था न असांखे, उहो 21 जन्म असांजी बुद्धि में रहंदी, असांजा ओड़ा संस्कार हूंदा। 21 जन्मनि ताईं असां कॾहिं परमात्मा जी श्रेष्ठ मत खे भुलजंदासीं न। भई बाबा जीअं चवनि था न कीअं उथो वियो खाओ पीओ, ईअं असां 21 जन्मनि ताईं ईअं ई रहंदासीं। फिर बाबा चवनि था कि हाणे हिन सृष्टि ते दुखधाम खां पोइ असां मथे शांति धाम में वेंदासीं, शांति धाम खां पोइ असां सुखधाम में ईंदासीं, स्वर्ग में। जो 3 धाम आहिनि, दुखधाम, शांतिधाम और सुखधाम। तो सभु चाहींदा आहिनि असांखे सुख खपे, शांति खपे, ख़ुशी खपे। और कंहिं माण्हुनि खे दुख जी दुनिया में स्वर्ग लॻंदो, उन्हनि खे सम्झायो भई इहा नरक आहे, हिन खां पोइ अचण वारो स्वर्ग अलॻि जॻह आहे, हुते हलणु चाहींदा त चईंदा न असांजे लाइ त इहो ई स्वर्ग आहे, असांखे त हिते ई रहणो। त बाबा चवनि था अहिड़े माण्हुनि खे पोइ छा पोइ ईंदा उहे नरक में, लेकिन परमात्मा अहिड़े ॿारनि जे लाइ सुखधाम जी दुनिया ठाहिण आयो आहे जो हुन सुख जी दुनिया खे यादि कंदा आहिनि, हुते वञणु चाहींदा आहिनि। लेकिन हुन सुख जी दुनिया में हलण लाइ असांखे पंहिंजो व्यवहार बदिली करणो पवंदो, असांखे पंहिंजो चाल चलन बदिली करणी पवंदी, असांखे पंहिंजो सोच व्यवहार बदिली करणो पवंदो। ॿियो बाबा चवनि था कि हाणे भक्ति मार्ग अधु कल्प हलियो, द्वापर युग खां भक्ति हलंदी आहे, द्वापर युग खां असां भगवान खे यादि कंदा आयासीं, लेकिन अञा ताईं त भगवान माण्हुनि जे लाइ त न आयो, असांजे लाइ त अची वियो न। अञा ताईं माण्हू भगवान खे यादि था करनि, सॾु था करनि, छो परमात्मा जे परिचय खे सम्झण जे लाइ बुद्धि खपे, वो बुद्धि असां वटि आहे। ॾिसो असां केॾा भाग्यशाली आहियूं, परमात्मा खे सम्झण जे लाइ, परमात्मा खे यादि करण लाइ, परमात्मा जे बारे में जो परिचय असांखे मिलियो आहे हुनखे सम्झण जे लाइ बुद्धि खपे, जो बुद्धि असां वटि आहे, ॿिए कंहिं वटि न आहे। जंहिं बाबा खे पहचाने छॾियो हुन वटि बुद्धि आहे, ऐं जंहिं बाबा खे न पहचानो हुन वटि बुद्धि त आहे, लेकिन बुद्धि ख़राब आहे। बुद्धि ये सुठी सुठी ॻाल्हियूं सम्झे ई नथी कि परमात्मा केरु आहे, किथे रहंदो आहे, हुन सां पंहिंजो छा संबंध आहे। त बाबा चवनि था कि हाणे तव्हां हिन शुद्ध नशे में रहणो खपे असांखे, कि असांजी बुद्धि केॾी सुठी आहे कि असां परमात्मा खे पहचाने छॾियो, पार ब्रह्म में रहण वारे परमात्मा खे असां पहचाने छॾियो। यही वीचार करे ॾाढो ख़ुशि रहणो खपे। ॿियो बाबा चवनि था कि सदा माण्हू चवंदा आहिनि ब्रह्मा विष्णु शंकर शिव, ब्रह्मा विष्णु शंकर देवताए नमः, शिव परम पिताए नमः। तो शिव बाबा परम पिता है, परमात्मा है, तो हुनखे कॾहिं शिव जो लिंग निराकार रूप में ठाहींदा आहिनि। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभेन रूहानी ॿारनि खे नमस्ते।
संत जी भी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान है। मर्यादा पुरुषोत्तम थे सदा उड़ती कला में उड़ने वाला नंबर 1 विजयी था। बाबा जनता नंबर 1 जी निशानी सा होंगी। जो आत्मा नंबर 1 होंगी निशानी सा होंगी वो हर गाल में विन कंदी केड़ी भी गाल में हार न खाएंगी सदा विजय। यदि हल्दे हल्दे कभी हार खीन लिया तो उन कारण मर्यादा में हेठ मती थे। लेकिन ये संगम युग जी जो बाबा सके मर्यादाएं जिनी थी इन मर्यादाएं तो ही हल्दा से ना तो जीवन में सदा विन करना। स्लोगन है एक बाप जी श्रेष्ठ संग में रहो तब जी संग जो प्रभाव न पैसी सकता। दुनिया में कई प्रकार की आत्माएं होंगी है ना, लेकिन असा हुन आत्माएं जी संग जे प्रभाव में न अचो हुन लाइ सके सदा बाबा जी श्रेष्ठ संग में रहणो पवंदो। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।